सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तैजे करे असा इंसान जेके भी आहियूं असांखे सिर्फ़ जहिड़ो मालिक बणायो आहे असां तहिड़ा थी करे रहूं। पतो न आहे कहिड़े जन्मनि खां आया आहियूं, कहिड़े जीवन मां आया आहियूं, कहिड़े काथो काथो फिरी आया आहियूं, काथो काथो आहे कोई पतो कोन्हे, पर हाणे इंसान थी आया आहियूं। जॾहिं इंसान थी करे आया आहियूं त जेका मालिक असांखे समझ ॾिनी आहे त असांखे नफ़ो करिणो आहे पर नुक़सानु नाहे करिणो। नफ़े में असांखे ख़ुशी थींदी आहे, ख़ुशी आहे, थोरो नुक़सान बि बर्दाश्त न कंदा आहियूं। ऐं जो हुनजे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे, अॻु में कीअं बि आयासीं, हाणे असां इंसान थी करे आया आहियूं। असां जॾहिं कोई दुकानु खोलींदा आहियूं, कोई कारोबार कंदा आहियूं, जॾहिं नफ़ो थींदो आहे असांखे ख़ुशी थींदी आहे। अगरि नफ़ो न बि थियो, भई लाइ साहिब पूरा थियासीं, पोइ बि चवंदो यार जहिड़ो आयासीं टेका कयासीं, बसि ठीकु आहे, विञायोसीं कोन। इहे लफ़्ज़ आम इस्तेमालु कंदा आहियूं, भई पंहिंजा टेका थिया, जेको विधोसीं ओतिरो पोइ बि आहे। पर जेकॾहिं नुक़सानु पवंदो आहे त पोइ चङो परे लॻंदो। साॻिए नमूने सां इंसान थी करे आयासीं, असांखे पंहिंजो जीवन अहिड़ो ज़रूरु गुज़ारणो आहे। पहिरियों असां इंसान थी करे आयासीं, असां संसार में कुझु कमाए करे हलूं, इंसान जो महान बणिजी हलूं, या महान बणिजो भॻवानु बणिजी करे भॻवान सां मिलूं, भॻवान बणिजो। पर पोइ बि अगरि असां न कमाए सघूं, इंसान में जो महान न थी सघूं, त पोइ बि असांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे, पंहिंजी ज़िंदगी में जो टेका पोइ बि करणु खपनि, नुक़सानु पोइ बि न थिए। जेकॾहिं हीउ जनमु ख़तमु थिए बि सही, त पोइ ॿियो जनमु जेको मिले वरी बि इंसान जो मिले, पोइ बि ओड़ा ज़रूरु हुजूं, अहिड़ा असां पंहिंजो पाण खे ज़रूरु बणाए करे रखूं। पर असां पंहिंजे जीवन में करे अहिड़ो घाटियो या अहिड़ो नुक़सानु न पायूं कि आयासीं इंसान थी करे ऐं ॿियो जनमु कंहिं हैवान जो मिले, अहिड़ो असां सां न थियणु खपे। उहो वॾे में वॾो लास आहे। हिन जनम जो कमाई आहे असां इंसान में जो महान बणिजी करे हलूं, ऐं हिन जनम जो भई जहिड़ो आयासीं कुझु कयोसीं न कयोसीं, भई ठीकु आहे, पोइ बि अहिड़ा ज़रूरु वञूं त ॿिए जनम में इंसान थी करे अचूं। पर जीवन में अहिड़ो नुक़सानु असां न करूं जो ॿियो जनम हैवान जो मिले, हैवान थियण खां बाद वरी इंसान बणजण जे लाइ शायदि घणो कुझु भोगणो पवंदो आहे। तंहिंजे करे असांखे कुदरत, ईश्वर, मालिक, उन सचे साईं इहा वॾे में वॾी रहमत बख़्शी आहे, आसीस बख़्शी आहे। उन सॼे नेचरली अहिड़ो बणायो आहे जंहिंसां सभु नफ़ो पसंदि कंदा, इज़त शान मान पसंदि कंदा। ऐं उन सचे साईं चयो, पहिरियां ॾुख बाद में सुख अचण सां सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। यानी अॻु में जनमु कहिड़ो बि थियो, किथे बि थियो, छा बि थियो, पर हाणे अहिड़ो बणायूं कि असांजो जीवन सुखनि भरियो हुजे, शांति भरियो हुजे, सकून भरियो हुजे, रहमत भरियो हुजे, मालिक जो नाम, ध्यानु, सिमरन, सतकर्म, चङाई वारो हुजे, जीअं वधंदा हलूं। पर जीअं वधूं उनखे बणाईंदा हलूं, वरी अहिड़ा कर्म न करूं जो वरी असां पोइ ते वञूं। ऐं कॾहिं उन सचे साईं चयो इहो बि न सोचूं त पुराणे कर्मनि खे कोसूं वेठा, जेको थियो सो थियो अॼु ताईं, लेकिन हाणे पंहिंजा पेर संभाले करे हल, हाणे बहितर थी करे हल। इन मालिक असांखे इन करे अहिड़ो त मौक़ो ॾिनो आहे। अॻु में कुझु बि हुजूं, थोरा चङा थियूं, हर को चवंदो अॻु में कीअं बि हुयो पर हाणे ॾाढो सुठो आहे, हाणे चङो आहे। कंहिं वक़्तु बि पुराणा लेबल सभु ख़तमु करे सघंदा। जंहिं वक़्तु चाहियूं थोरो चङा थियूं, पुराणा पाप पंहिंजो पाण धोइजी वेंदा, चङाई पंहिंजो पाण हावी पइजी वेंदी, सिर्फ़ु थोरो पंहिंजो पाण में बदिलाव आहे। ऐं कॾहिं बि इहो न सोचूं असां नथा थी सघूं। सचे साईं चयो, अगरि पाणी केतिरो बि मैलो हुजे, गटर जो पाणी भरिजी वञे, पोइ बि उनमें एतिरी शक्ति आहे जो बाहि खे विसाए सघे थो।
असां इंसाननि ते मालिक जी एॾी वॾी रहमत आहे, केतिरो बि पाप ग़लति कमु जेको बि कुझु थियो सो थियो, हाणे बि पाण खे बणायूं तो अंदरि जी आग, अंदरि जा पाप वरी सभु विसाए करे वरी नाम ध्यान सां मालिक जी रहमत सां चङाई सां वरी अहिड़ा उज्जवल थींदासीं जो हिते बि ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, अॻिते बि मालिक जी रहमत पाए सदाई ऊचाई खे छुहंदासीं, स्वर्ग जा द्वार खोले छॾींदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो।